सखर तरफ़ हलंदासीं जिते हफ़ीज़ लाशर जी रिपोर्ट शामिल कंदासीं त सखर जे इलाइक़े वॾी पटली जे रहवासी मीराणी बिरादरी सां तालुक़ रखंदड़ माई नाहिद पंहिंजे धीअ ज़ोया मीराणी समेत मुड़ुस ससु सहुरे जे मुबैना ज़ुल्म ऐं ज़्यादतियुनि ऐं नाइंसाफ़ियुनि ख़िलाफ़ सखर प्रेस क्लब आॾो एहतिजाजी मुज़ाहिरो कयो आहे। मुज़ाहिरे दौरान मीडिया जे नुमाइंदनि सां ॻाल्हाईंदे माई नाहिद चयो त तक़रीबन 2 साल अॻु हिन पंहिंजी धीअ ज़ोया मीराणी जी शादी कंधरा जे रिहायशी सरफराज़ अब्बासी करोड़ सां कराई। हिन जो चवणो त शादीअ खां कुझु अरसो बाद ज़ोया खे मुड़ुस सरफराज़ अब्बासी ससु सहुरे तरफ़ां मुसलसल ज़हनी ऐं जिस्मानी तशदुद जो निशानो बणायो वियो। मुतासिर औरत ज़ोया मीराणी इल्ज़ाम हयो आहे त मुड़ुस ऐं सहुरो हिन खे गैर अख़लाक़ी कमु करण ते मजबूर कंदा, इनकार करण ते खेसि सख़्त तशदुद जो निशानो बणाईंदा। हालात अहिड़ी ख़राब कयूं जो जान बचाइण ख़ातिर मुड़ुस जे घरां निकिरी फ़रार थी पंहिंजे माउ जे घर में पहुचण में कामयाब थी वियसि। मुज़ाहिरीन चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान वज़ीर आला सिंध इंस्पेक्टर जनरल पुलिस ऐं आला अख़्तियारनि खे अपील कई आहे त मामले जो नोटिस वठी खेनि तहफ़ुज़ फ़राहम कयो वञे।